ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 6 अध्याय जे में बाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के अगस्त्य मुनि ऐं सूर्य देवता जी संतान जो हाल वर्णन करे ॿुधाईनि था। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 7वां अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे विस्पति गुरुअ जो इंद्र ऐं ॿियनि देवताउनि सां रुसणु। सबई चओ जय श्री कृष्णा। राजा परीक्षित चयो त ए मुनिनाथ, इंद्र विस्पति खे छाकाणि नाराज़ करे विश्वरूप खे पंहिंजो गुरु ठहिरायो हो, सो हाल दया करे ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त ए राजा, हिकिड़े ॾींहुं इंद्र ॾाढी वॾाईअ सां राज गद्दीअ ते वेठो हो ऐं घणा ई देवताऊं रकेश्वर गंधर्व किन्नर वग़ैरह उन सभा में मौजूद हुआ। तंहिं वक़्तु विस्पति जी बि उते आयो। राजा इंद्र हमेशा आदर भाव करे खेसि गद्दीअ ते विहारींदो हो। उन ॾींहुं हेठि सभु मां आदर न कयई, जंहिं करे विस्पति जी रुसी पंहिंजे घर हलियो वियो। तंहिं ते इंद्र ॾाढी सोच में पइजी चयो त मूं खां ॾाढी चूक थी जो मूं राज ऐं दौलत जे अहंकार खां गुरुअ जो आदर भाव न कयो। जंहिंजे आशीर्वाद ऐं कृपा सां मूंखे ही सभु सुख मिलिया आहिनि, तंहिंजे क्रोध करण करे इहा सभु वॾाई हली वेंदी। तंहिं करे उन वटि हली वेनती करे पंहिंजो कसूर मुआफ़ कराइजे, जंहिंमें मुंहिंजो भलो थींदो। इहा ॻाल्हि वीचारे उन वक़्तु विस्पति जी जे घर वियो। जॾहिं विस्पति जी पंहिंजे जोग बल सां सम्झियो त इंद्र हेॾां अचे थो, तॾहिं क्रोध सबबि साणस मुलाक़ात करणु चङी न ॼाणी अंतर्ध्यान थी वियो। जॾहिं इंद्र विस्पति जीअ खे घर में न ॾिठो, तॾहिं उदास थी उतां मोटी आयो। दैतन इहो हाल ॿुधो त वर्ख प्रभा दैतन जे गुरु शुक्र जीअ जे हुकुम सां पंहिंजी फ़ौज वठी अची इंद्रपुरीअ खे घेरियो। ऐं जॾहिं विरण वक़्तु देवताउनि खे विस्पति जीअ जे रुसी वञण करे दैतन खां हाराए विया, तॾहिं उन्हनि ब्रह्मा जीअ वटि वञी सभु हाल वर्णन कयो। जंहिं ते ब्रह्मा जी चयो त तव्हां वॾो कसूर कयो आहे जो पंहिंजे गुरु विस्पति जीअ जी बेइज़ती कई अथव। हाणे तव्हांजो उन में भलो आहे जो तोष्टा ब्रह्मण जे पुटु विश्वरूप नाले जेको वॾो तपस्वी ऐं ज्ञानी आहे, तंहिंखे वञी पंहिंजो गुरु बणायो, न त तव्हांजे वास्ते चङो न थींदो। ही ॻाल्हि ॿुधी इंद्र तोष्टा वटि वञी हथ जोड़े चयो त मां तव्हां वटि भिख्या घुरण आयो आहियां। तव्हां दयाल थी मुंहिंजो गुरु थियणु क़बूल करियो। अहिड़ी तजवीज़ करियो जीअं मुंहिंजो भलो थिए ऐं मुंहिंजो राज क़ाइमु रहे। तोष्टा जवाबु ॾिनो त गुरु थियण सां तपोबल घटिजी वञे थो, पर तुंहिंजी घणी वेनती करण ते सलाह थो ॾियां त मुंहिंजे पुटु विश्वरूप वटि वञ, जो पुरोहित थी तुंहिंजी मदद कंदो। विश्वरूप बि पंहिंजे पीउ जी आज्ञा मूजिबि गुरु बणिजी अहिड़ी तजवीज़ कई जो हरी इच्छा सां राजा इंद्र वर्ख प्रभा खे लड़ाई में जीते पंहिंजे आसन ते क़ाइमु रहियो। सबई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 7 संपूर्ण थियो। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 8वां अध्याय, जंहिंजो नालो आहे नारायण कोच जो प्रताप। राजा परीक्षित एतिरी कथा ॿुधी चयो त विश्वरूप जे थोरी दया करण सां इंद्र कहिड़ी तरह दैतन खे जीते पंहिंजो राज क़ाइमु रखियो, सो बि ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त ए राजा,
विश्वरूप अहिड़ो नारायण कूच इंद्र खे सेखारियो जंहिं कूच जो मंत्र पढ़ी शरीर ते फूकण सां ऐं उहो कूच लिखी बांह में ॿधण सां कंहिं बि दुश्मन जो घाव नथो लॻे। जहिड़ी तरह पहलवान पंहिंजी हिफ़ाज़त लाइ ज़रे ऐं बख़्तर पहिरींदा आहिनि। प्यारा भक्तों, बख़्तर वग़ैरह उहे हूंदा आहिनि जेके लोह जा जैकेट सैनिक वग़ैरह पाईंदा आहिनि युद्ध करण वक़्तु। उन्हनि खे पाण बख़्तर चवंदा आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त ठीकु ओहिड़े ई नमूने नारायण कोच खे सम्झणु घुरिजे। राजा इंद्र बि इहो ई मंत्र पढ़ी पंहिंजे बदन ते फूके लड़ाई वास्ते चरियो हो। उन जे प्रताप सां दैतनि खे जीतियईं। इहा ॻाल्हि ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे महाराज, जंहिं कूच में अहिड़ो गुण ऐं प्रताप आहे तंहिंजो थोरो बयान बि वर्णन करियो। श्री सुखदेव जी चयो त ए राजा, जॾहिं कंहिं बि आदमीअ खे को बि डपु हुजे तॾहिं हथ पेर धोई आचमन करे उतर ॾांहुं मों करे 8 अखरनि जे मंत्र सां अंग नियास करे 12 अखरनि जो मंत्र पढ़ी हिन तरह चवे त जल में मत्स्य अवतार सां रखिया करे, पाताल में वामन अवतार सां रखिया करे, ऐं जिते किला ऐं जंगल आहिनि उते नृसिंह अवतार सां रखिया करे, वाट में यज्ञ भगवान रखिया करे, सफ़र में श्री रामचंद्र जी रखिया करे, जोग मार्ग खां दत्तात्रेय जी रखिया करे, देवता जे अपराध खां संत कुमार जी रखिया कईं, पूजा जे विघन में नारद मुनि रखिया करे, ख़राब वाट खां धनवंतर वेद रखिया करे, अज्ञान खां वेद व्यास जी, अधर्म खां कलंकी भगवान सहायता करे, ऐं किशन, गोविंद, नारायण, मधुसूदन, रखेकेश, पदम नाभा, गोपीनाथ, दामोदर, ईश्वर परमेश्वर जेके भगवान जा नाला आहिनि से 8 ई पैर सभिनी अंगनि ऐं इंद्रियनि जी रखिया कनि, ऐं वेंकट नाथ जा शंख, चकर, गदा, पदम ऐं गुरुड़ जी अनेक डपनि खां रखिया कनि। इहो कूच विश्वरूप इंद्र खे ॿुधाए चयो त ए इंद्र, हिन नारायण कूच धारण करण वारे आदमीअ जो सभु डपु लही थो वञे, ऐं इहो कूच पढ़ी गुरुड़ बि वेंकट नाथ खे पाण ते विहारे उॾामंदो आहे, जंहिं जे प्रताप सां को बि खेसि जीते नथो सघे। हिकिड़े वक़्तु कोशक नाले ब्राह्मण उन कूच जे हर रोज़ पढ़ण वारो मर नाले देश में मरी वियो। संदसि हॾियूं उते पयूं हुयूं। हिकिड़े ॾींहुं चित्ररथ नाले गंधर्व जो विमान मथे उॾामंदो हलंदो थे वियो, ऐं जीअं ई उन विमान जी छाया उन्हनि हॾियुनि ते पई तीअं ई उहो विमान उथलजी पियो। पोइ जॾहिं हिकु रखेश्वर जे ॿुधाइण सां गंधर्व उहे हॾियूं सरस्वती नदीअ में वञी विधियूं, तॾहिं उन जो विमान वरी उॾामणु लॻो। ए राजा, ही नारायण कूच जो मूं तोखे ॿुधायो, तंहिंखे जेको परंदो थो रहे तंहिंजे साम्हूं लड़ाईअ में को बि बीह नथो सघे, ऐं इन जी सहायता सां इंद्र बि दैतनि ते जीत पाती। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 8वां अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।